सखर मां हफ़ीज़ लाशारी जी रिपोर्ट मुताबिक़ सखर स्मॉल ट्रेडर्स के सदर एसडीए चेयरमैन हाजी मोहम्मद जावेद मेमन चयो आहे त वतन अज़ीज़ पाकिस्तान नेमत ख़ुदाबंदी ऐं हिकु अज़ीम तोहफ़ो आहे। आज़ादी जी क़दर कंदड़ क़ौमूं ई कामयाब रहंदियूं। कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना जी अज़ीम अॻवाणीअ में असांजे अकाबिरिन हिन मुल्क जो बुनियाद विधो ऐं हू मुल्क केतिरनि ई क़ुर्बानियुनि खां पोइ हासिल कयो वियो आहे, जंहिंजी असांखे क़दर करणु घुरिजे ऐं आज़ादी जी तक़ाज़नि खे पूरो करणु घुरिजे। असांखे ज़रूरी आहे त हर पाकिस्तानी मुल्क जी बहितरी, तरक़ी, ख़ुशहाली जे लाइ कमु करे। अॼु असीं अहद कयूं पिया त वतन अज़ीज़ पाकिस्तान जी सलामती, ख़ुशहाली, इस्तेकाम ऐं तरक़ी जे लाइ कंहिं बि क़ुर्बानी ॾियण खां कान कीबाईंदासीं। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार इन ताजिर सेक्रेटरेट गोल्ड सेंटर सराफा बाज़ार में सखर स्मॉल ट्रेडर्स एसडीए पारां मुनक़िद थियल जश्न आज़ादी जी पुरवकार तक़रीब खे ख़िताब कंदे चयो। इजलास में सियासी, समाजी, मज़हबी, वापारी तंज़ीमुनि जे अॻवाननि, सहाफ़ियुनि, शहरियुनि वॾे अंग में शिरकत कई। तक़रीब में जश्न आज़ादी जो केक कटियो ऐं शहीदनि जे इसाले सवाब लाइ फातिहा ख़्वानी ऐं दुआ पिणु घुरी वई।